नाज़रीन, जमाल करमपुर थाने जी हद में आम ख़बर है जेका असां शेयर कयूं पिया। तंगवाणी लॻो पुलिस ऐं ॾोहारनि में मुक़ाबिलो, पुलिस एहलकार शहीद, जवाबदार फरार। मिलियल ॼाण मूजिबि तंगवाणी लॻो जमाल थाणे जे हद ॻोठ लश्कर खान बिजाणी वटि लिंक रोड ते ॾोहारनि पारां कार सुवारनि खां फुर करण जी कोशिश दौरान इतला मिलण ते जमाल करमपुर पुलिस बरवक़्त वाक़े वारे हंधि पहुती। पुलिस ऐं ॾोहारनि में आम्हूं साम्हूं मुक़ाबिलो, फायरिंग जी ॾे वठ। ॾोहारनि जे ॿिनि टोलनि पुलिस मथां सिधी फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में पुलिस कांस्टेबल मोहम्मद इस्माइल ॾाहाणी थॾे ते शहीद थी वियो, जॾहिं त जवाबदार अंधेरे जो फ़ाइदो वठी फरार थी वञण में कामयाब थी विया। ओॾां इतला ते ज़िले कशमोर कंदकोड़ जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस नफ़री ॾोहारनि जे पोयां रवानी थी वई आहे। ॿिए तरफ़ शहीद एहलकार जे घर में कोहराम मची वियो। जी नाज़रीन, आम ख़बर आहे जेका असां शेयर कयूं पिया। तंगवानी लॻो जमाल करमपुर थाणे जी हद में पुलिस ऐं ॾोहारनि में मुक़ाबिलो थियो आहे। मुक़ाबले दौरान पुलिस एहलकार मोहम्मद इस्माइल ॾाहाणी थॾे ते शहीद थी वियो आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़।